तूं कहिड़ी ॻाल्हि पुछी? चोरी चूं करे चवनि। चोरी चूं करी थी हिकिड़ा साल सोरी चोरी चूं करी जे ऐं ॿिया चोरी चूं न करी जे। हा लेकिन माण्हू जेके चोरी करे थी पिया उहो बि सम्झंदे पिया अलाह साईं असां गुज़ारी में रखी आहे। हा माना उहो बि त चोरी ते वेठे त उहो बि अलाह साईं को जेको आहे दुआ घुरिजे अलाह साईं अॼु असां वेठे पियूं चोरी ते वेठे पियूं इहो असांजा रिज़्क़ असां रहियो माना इहो बाक़ाइदे ईमानदारी न उहो सम्झंदे इहो असां इहो असुल इहो समाज जेको आहे उन जी हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे ग़रीब माण्हू खे ॿुधाया न पर जेको माण्हू जेको करे था पिया इहा हुनजी क़िस्मत अथई इहो तब्दील न थी सघंदा पिया। क़ुर बि अखे था पिया ख़ुदा बि अखे था पिया साइंस बि अखे थी असां बि अखे थो तब्दील थियणु खपे फ़र्ज़ु करे चोरी अञा बि इलाही अहिड़ा क़ौम आहिनि दुनिया च अहिड़ा क़ौम आहिनि दुनिया च जेके माना चोरी करे बि फ़ख़ुरु न हिन मुल्क जे मुल्क जेके आहिनि उहे चोरी थी वञनि ऐं उनजे करे मां तोसां ॿुधायां त चोरी जा जेको माल आहे उन जूं जेको आहे फ़ाइदा कहिड़ा पिया थींदा आहिनि उते नुक़सान कहिड़ा पिया थींदा फ़र्ज़ु करे तोसां अहिड़ा गिह उहो चोरी जाए या उहो जेको आहे तोसां जेको आहे खाधा उनजो तुसां पेट भरीसी तुसां ऊंचो फ़ाइदा हिकिड़ा फ़ाइदा थीसी त तुसांजी सिहत बि थी सघे त सुठी थी वञे ऐं जिस्म बि तुसां ठीकु ठाक थी वञे हलिया ऐं तुसां ढो बि थी वे मज़ा बि तुसां आवे ऐं तुसां ॿियो को बि नुक़सानु पर जॾहिं ख़बर पहुची त इहा जेका चोरी फलाणे माण्हू की थी आहे ऐं उहो माण्हू जॾहिं झलीजी वियसि ऐं हिकिड़ा चएसीं उहो हर वक़्तु परेशान हुओसीं त मई चोरी की आहे पर जेको माण्हू हकेलाल जा पोरिया करे जेको गिह कमा विया या जेको फ्रूट गिना विया त उन जा मज़ा अपना हुया उन को परेशानी न हुया हिकु तो 24 कलाक परेशान रहियसि हिकिड़ा इहो नुक़सानु को थियसि त केॾी महिल भई पुलिस अची केॾी महिल पे जेको आहे माइट जेको आहे सामान जेको आहे जिन चाया ऐं पर जेकॾहिं उहो माण्हू जेकॾहिं पुलिस झली ॼाए या थाणे ते ॼा त पछी उन चोरी ते ॾंड बि भरेसि जेके वॾी चोरी हुई त वॾी सज़ा हुअसि नंढी चोरी हुअसि त नंढी को सज़ा हुअसि को ऐं पर जेकॾहिं हकेलाल जा पोरिया करे जेको माण्हू जेको आहे सो फ्रूटो गिनसी या जेको आहे सो गिह गिनसी त उहो माण्हू को ग़लती कान हुअसि ऐं उहो माण्हू परेशान बि कोन हुअसि उहो माण्हू ऐं उहो माण्हू जेको आहे इहा ॻाल्हि सम्झ आजे त चोरी इन जे करे न करिजे त हिकिड़ी ॻाल्हि त हर कंहिं माण्हू को हकेलाल जा पोरिया करे खाइणु खपे उन माण्हू को परेशानी न थीसी उन को माण्हू जेको आहे सो को सज़ा लागू कोन करेसि उते पर जेको माण्हू चोरी करे खांसी पेट त भरिजी वियसि हलिया पर दिलि ॾुखसी दिमाग़ ॾुखसी सॼी जेको आहे समाज माण्हू ख़्वार थीसी ऐं इहा ख़्वारी जेको आहे माण्हू को न चवणु खपे ऐं माण्हू को जेको आहे चोरी न करणु खपे अपना पोरिया करे खाइणु खपे अगरि सही ॻाल्हि सम्झि आई।